सफर में ओ साथी दमानी दमंजिल सदा ढोल ढाकी असी जे मुआसी सफर में ओ साथी कराची के सीनियर साफ़ी गुलशन शेख के ओचिते विछोड़े ते जिते सहाफ़ती सथ में सोग वारी सूरत हाल छाइजी वई आहे उते संदस घर भातियुनि में पिण ॾुख ऐं ग़म जा बादल छाइजी विया आहिनि। गुलशन शेख सहाफ़ती कैरियर जी शुरूआत 90 वारे ॾहाके में नवंदरो शहर खां कई जिते हुन आफ्ताब जागो अवामी आवाज़ अख़बारनि में रिपोर्टिंग जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई शहर जे ग़रीब बेपच मज़लूम अवाम जो आवाज़ बणिजी आला अहवालनि ताईं पहुचाईंदो रहियो। जंहिं बाद हुन कराची में इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए सहाफ़ती सफ़र जी शुरूआत करे हिक इलाइक़े खां हटी पूरे सिंध जे ग़रीब ऐं बेपच माण्हुनि जो सगारो आवाज़ बणिजी गूंजियो। हुन पंहिंजे रिपोर्टिंग दौरान केतिरनि ई अहम मामलनि ते पर्दो खयो ऐं करप्शन कंदड़नि खे बेनकाब करण सां गॾु आवाम जे आवाज़ खे ताक़तवर बणायो। गुलशन शेख खिलणो मिलणो ऐं यारवेस इंसान हो। हुन सहाफ़त सां गॾु केतिरनि ई स्टेज तोड़े टीवी ड्रामनि में अदाकारी करण सां गॾु गीतनि ते मॉडलिंग पिणु कई। गुलशन शेख जो मुड़ कराची खां नवंदरो भरिसां ॻोठ बहमण आंदो वियो जिते लाश घर पहुचण ते रोज राड़ो पइजी वियो। गुलशन शेख जी जनाज़े नमाज़ ॻोठ जे भरिसां रेलवे फाटक वटि अदा कई वई जंहिंमें लाड़कानो यूनियन ऑफ जनरल्स डिवीज़न लाड़काने जे सदर सरकज सदायो नायब सदर एजाज चांडियो समेत नवंदरो बाकरानी ऐं मदेजी जे सीनियर सहाफ़िन लतीफ़ सोलंगी रहमतुल्लाह मौर्य रहमत भुट्टो अब्दुल कादिर ओडो रशीद अबड़ो नूर मोहम्मद सुमरो सलीम रज़ा सोलंगी मदेजी जे शेर मोहम्मद बिरोही अब्दुल हमीद आरबाणी आकरानी जे लाला बरकत बलोच निसार शेख अज़ीम मियो समेत नवंदरो वासिन सियासी समाजी इल्मी अदबी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शेख बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ अदा करण बाद संदसि मड़ खे ॻोठ बहमण जे अबाणे क़ब्रिस्तान में सवें आले नखिन साण मिटीअ मां हवाले कयो वियो जिते इज्तिमाही दुआ घुरण बाद सीनियर सहाफ़ी गुलशन शेख जो तॾो ॻोठ बहमण में विछायो वियो जिते संदसि वारसनि भाउ गुलशन शेख सां ताज़ियतनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। उन मौक़े ते मौजूदु लाड़कानो यूनियन ऑफ जर्नलिस्ट डिवीज़न लाड़काने जे सदर ऐं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब नवंदरो जे सदर पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान पिणु कयो वियो। अरे ते मौजूदु गुलशन शेख जे वॾे भाउ गुलशन शेख जो चवणो हो त गुलशन मोहबत ऐं प्यार कंदड़ शख़्स हो। वालिदैन जे वफ़ात बाद गुलशन चवंदो हुयो त मूंखे तव्हां कॾहिं बि अबे ऐं अम्मा जी कमी महसूसु थियणु नाहे ॾिनी। सरकज सदायो जो चवणु हो त गुलशन जो विछोड़ो जीव झोरींदड़ आहे। संदसि बे वक़्ते मौत ते तमामु घणो ॾुख ऐं अफ़सोस थियो आहे। गुलशन शेख पंहिंजे सहाफ़ती कैरियर में तमामु घणो जाकोड़ियो ऐं ॾुखे वक़्त खां वठी सहाफ़त जी शुरूआत कई ऐं आख़िरी दम ताईं ग़रीब अवाम लाइ जाकोड़ींदो रहियो। एजाज़ चांडियो चयो त गुलशन शेख तमामु वॾो सहाफ़ी ऐं सुठो इंसान हुयो जंहिं ॾींहुं राति महिनत करे सिंध जे इशूज़ खे आला अहवालनि ताईं उतारियो ऐं उन्हनि जे हल लाइ जाकोड़ियो। लतीफ़ सोलंगीअ जो चवणो हो त गुलशन शेख ऐं असां गॾिजी सहाफ़ती कमु कयो ऐं उन वक़्तु तमामु घणनि ॾुखियुनि हालतुनि में सहाफ़ी इंतकामी कारवाइन जो निशानो पिणु बणाया हुआ पर उन बावजूदि हिमत न हारी ऐं सहाफ़ती पोरे खे पहिरें खां वधीक सगारो बणण लाइ गुलशन शेख कराचीअ जो रुख़ कयो जिते हुन प्रिंट मीडिया खां सहाफ़ती कैरियर जी शुरूआत कई। जंहिं बाद इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए हुन पाण मंझरायो ऐं संदसि विछोड़ो कंहिं सदमे खां घटि न आहे ऐं हुन जे विछोड़े ते तमामु घणो ॾुख रसियो आहे। रहमत मौर्य चयो त गुलशन शेख यारवेस इंसान हो ऐं सुठो सहाफ़ी हो। रहमत भुट्टो चयो त गुलशन शेख जो आला सहाफ़ती किरदारु कंहिंखां लिकल न हो जंहिंखे हमेशह यादि रखियो वेंदो। रशीद अबड़ो चयो त गुलशन बहरिया टाउन समेत ॿियनि सिंध ख़िलाफ़ उथंदड़ क़ौमी मसइलनि ते अमली तौर ते किरदारु अदा कयो। अब्दुल कादिर ओडो चयो त गुलशन शेख सहाफ़ती जिदोजहद जो हिकु वॾो किरदारु आहे जंहिंजे विछोड़े सां पैदा थियल ख़ाल कॾहिं बि न भरिजी सघंदो। नूर मोहम्मद सुमरो चयो त गुलशन शेख तमामु घणो मेहनती सहाफ़ी हो जंहिं हेठां खां वठी मथे ताईं सहाफ़ती फ़र्ज़ निभाया ऐं पूरी ईमानदारीअ सां पंहिंजे पेशे सां लाॻापियल रहियो। सलीम रज़ा सोलंगी चयो त गुलशन शेख जो सहाफ़ती किरदारु पूरे सिंध जे साम्हूं आहे। हुन पूरी ईमानदारीअ सां कालाबाग डैम समेत सिंध जे ॿरंदड़ मसइलनि खे पंहिंजे बहितरीन रिपोर्टिंग ज़रिए उतारियो ऐं एंकर पर्सन तौर मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ज़रिए हुन उन्हनि इशूज़ खे वधीक जाखोड़ी सहाफ़त ज़रिए पेश करे सिंध जो केस विढ़ियो। उन मौक़े ते लाला बरकत बलोच निसार अहमद शेख शेर मोहम्मद बिरोही अज़ीम मियो ऐं ॿियनि पिणु पंहिंजे लफ़्ज़नि ज़रिए गुलशन शेख खे ज़बरदस्त भेटा पेश कई। कैमरा टीम सां गॾु नेशनल ऑनलाइन न्यूज़ स्पेशल रिपोर्टिंग टीम। असी जे मुआसी सफर में ओ साथी दमानी दमंजिल सदा ढोल ढाकी असी जे मुआसी
सफ़र में